मिस्टर महबूब अली जवारी साहब पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। सेशन जज साहब जे इस्तीफ़ा ॾियणु यकीनन बार समेत अवाम ऐं समाजी लेवल ते हिकिड़ो अहम ॻाल्हि आहे ऐं तशवीशनाक ॻाल्हि आहे। यकीनन सॼी सिंध जे जज साहिबान ऐं सॼी सिंध जे कोर्टुनि में इहा ॻाल्हि हिन वक़्तु ज़ेर बहस हूंदी त अचानक अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हुई जो जस्टिस साहब जवारी साहब पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। असां हिन वक़्तु इन जे लाइ हिते मौजूदु आहियूं, दोस्तनि सां कचहरी करण आया आहियूं। कादिर बख़्श कोराई साहब बार तालका बार मोरे जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं असां सां गॾु सीनियर वकील साईं ग़ुलामला मेमन साहब बि हिते मौजूदु आहिनि। साईं कादिर साहब वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। महबूब अली जवारी साहब पंहिंजी अचानक इस्तीफ़ा ॾिनी आहे, कहिड़ा सबब थी सघनि था उनजे इस्तीफ़ा जा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू सो मच डियर ब्रदर। असल में कल्ह जेको आहे सो 2 तारीख़ ते अचानक 11:30 बजे असांखे ख़बर पई त जेको डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज आहे महबूब अली जवाहरी साहब, इहा ख़बर मीडिया जे थ्रू ईअं थोरी हवाई गर्दिश करणु लॻी त असांखे ख़बर पई त जवाहरी साहब जेको आहे सो इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं लीव ते बि हलियो आहे। त असां तालका बार एसोसिएशन मोरो कोशिशि कईसीं त असां पंहिंजे ऑनरेबल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहब सां राब्तो कयूं। पोइ 11:30 तक़रीबन 12 जो टाइम हुयो, मां ऑनरेबल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहब खे कॉल कई, जेका नो रिप्लाई थी। उन खां पोइ साईं जन जो नंबर ऑफ रहियो। त काफ़ी दोस्तनि जेके सीनियर काउंसल आहिनि, जुडिशियल ऑफिसर आहिनि ऐं शहरी माण्हू आहिनि, उन्हनि में हिकिड़ो इहो सोग परेशानी जो जेको आहे सो आलम रहियो। ऐं असां बार बैरियर्स आहियूं, ज़ाहिर आहे माण्हू असां खां सवाल कंदा त बाबा ही हिकिड़े हेड क्वार्टर्स डिस्ट्रिक्ट नौशहरोफिरोज जो हिकिड़ो मोर माण्हू, बहितरीनु माण्हू महबूब अली जवारी साहब जेको आहे सो ईअं अचानक, त इन जा जेके काज़ आहिनि उहे असांखे मालूम न थी सघिया आहिनि। पर हाल असांखे जीअं ख़बर पई फौरी तौर ते तालका बार एसोसिएशन मोरो हिकिड़ी मीटिंग कॉल कराई ऐं उन में वकील साहिबान सीनियर असांजा जेके मेंबर आहिनि ऐं तमामु बार बैरियर्स MMC समेत उहे बि मौजूदु हुया, जिन इहो फ़ैसिलो कयो त ही अहिड़ी अचानक कहिड़ी ॻाल्हि आहे जेका अचानक माना ईअं थी वई आहे। छो जो असांजो एडिशनल सेशन जज साहब मोकल ते हुया ऐं इहा बि ख़बर पई त उन्हनि मोकल जे हुजण जे करे उहे केसिस बि होॾां घुराया हुआ। हिकिड़ो सुठो उन्हनि जो कमु रहियो आहे पूरी डिस्ट्रिक्ट में सभिनि तालुकनि ते, ऐं हुनजो हिकिड़ो एॾो माना सोशल बि हुयो ऐं पंहिंजे ज़िले जे लाइ हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत हुननि सिस्टम ठाहियो। कोर्टनि में बार ऐं बेंच जो हिकिड़ो सुठो किरदारु रहियो आहे। ऐं महबूब अली जवारी साहब जन जी जेतिरी बि तारीफ़ कजे, मुंहिंजे ख़्याल में मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि, जेतिरी हुनजी तारीफ़ कजे ओतिरी माना वधीक तारीफ़ आहे हुनजी। त अचानक इहो हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे जुडिशरी जे लाइ बि ऐं वकीलनि जे लाइ बि। त असां रेज़ोल्यूशन पास कयो, उन में चीफ जस्टिस साहब खे बि, सिंध बार काउंसिल खे बि ऐं इदारनि खे मोकिलिया आहिनि त बाबा इन जी जेका सा इस्तीफ़ा जेका आहे सा उहा क़बूल न कई वञे ऐं हुनजी मोकल भली, अगरि हुनखे को कारण आहे या को रीज़न आहे त हुनजी मोकल भली एक्सेप्ट कई वञे 15 ॾींहं महीनो। पर ईअं इस्तीफ़ा ॾियणु हिकिड़े इदारे मां ऐं मायूसी फैलिजी वई आहे। असां सभु वकील साहिबान बि परेशान आहियूं। उन ते असां लिखियो आहे फेसबुकनि ते बि, व्हाट्सअपनि ते बि, ग्रुपनि में बि, त तालका बार एसोसिएशन मोरो ऑनरेबल डिस्ट्रिक्ट सेशन जज महबूब अली जवारी साहब जी अचानक इस्तीफ़ा ॾियण जे ख़िलाफ़ु स्ट्राइक बि कई आहे, वर्क सस्पेंड कयो आहे, रेज़ोल्यूशन बि पास कयो आहे। उनखे रिक्वेस्ट कया त पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे। तव्हांजे इन कॉल ते सॼे ज़िले में बार जो कमु बंदि? हा, सभिनि तालुकनि जेको आहे सो कंडियारो, मेहरापुर, भिरिया, मोरो सभु सोग में वरितल आहिनि। सभिनी जेको आहे सो ऐं स्टाफ, ख़ुशूसन जेको स्टाफ आहे उन्हनि सभिनि कारियूं पटियूं ॿुधाइनि। असां इहो ॾुख जो इज़हार कयो आहे, मोहबत जो इज़हार कयो आहे उन सां, त बाबा तव्हां महिरबानी कयो। अहिड़ा जुडिशियल ऑफिसर अगरि कॉम्पिटेंट ऐं हिकिड़ो सुठो माहौल ऐं हर ग़रीब खे इंसाफ़ ॾियारण वारा माण्हू अगरि उहे इन इदारनि खे छॾे वञनि त पोइ मायूसी ज़ाहिर आहे फैलिजंदी। कादिर भाई, जज साहब जा जेके कम हुया आसार क़दीमा खे महफ़ूज़ करणु जेको वॾो कमु आहे, बिल्कुलु, ऐं उन खां पोइ उनजा जेके फ़ैसिला तकिड़ो इंसाफ़ फराहम करणु, माण्हुनि में हिकिड़ी वॾी ख़ुशी जी हुई छायल। ही अचानक फ़ैसिलो जेको आयो आहे, छा इहे ख़बरूं ॿुधूं पिया मार्केट में त साईं जन ते इलाही प्रेशर हुया, छा ईअं थी सघे थो या? सर, इहो त क़ब्ज़ वक़्तु चई सघिजे थो त इदारा आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं रूमर कनि पियूं
जेसिताईं असांजी नॉलेज में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन आई आहे फर्दर। अगरि नॉलेज में ईंदी त असां बिल्कुलु उन जो बि मीडिया ते बि ऐं पंहिंजे वकील साहिबनि खे बि एतमाद में वठी ऐं इहे ॻाल्हियूं बि शेयर कंदासीं। बहरहाल जे इदारे में रही करे उहो सुठा कमु करे थो त इदारनि खे बि माना उन्हनि जो एतिराम करणु खपे। ऐं हिकिड़ो डिस्ट्रिक्ट सेशन जज आहे जंहिं वटि एतिरा सारा पावर आहिनि त इदारा बि उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल में उमेदु रखां थो त एतिराम कंदा हूंदा। ऐं जे अगरि हुननि को अहिड़ो लिखियो बि हूंदो या अहिड़ो को क़ानूनी कमु कयो हूंदो त क़ानून खां ॿाहिरि थी करे न कयो हूंदो, इदारे में रही करे क़ानूनी कमु कया हूंदा। ऐं हुन जा क़ानूनी कमु खोड़ सारा आहिनि। जीअं इहो तव्हां चओ था त बाबा जेके आसार क़दीमा वारो, इहो बि हाई कोर्ट जे हुकुम तहत उन्हनि ते जेके असांजा ऑनरेबल जज साहिब आहिनि उन्हनि कमेटी ठाही आहे। उन कमेटी में असांजा बार बैरियर्स बि मौजूदु आहिनि ऐं जेके मुख़्तियारकार या आसार क़दीमा जा जेके उहिदेदार हूंदा आहिनि जिन जो इहो कमु हूंदो आहे उहे बि हूंदा आहिनि। SDM हूंदो आहे, DC साहिब हूंदा आहिनि, वकील साहिबान हूंदा आहिनि, जुडिशल ऑफिसर हिकिड़ी कमेटी ठाहे उन्हनि जा चेयरमैन उहे हूंदा आहिनि जेके उहे बि उन में बि ॾिसो त तव्हां माना आम माण्हू खे रिलीफ ॾियण जे लाइ या आम माण्हू जा जेके इहो आसार क़दीमा उन्हनि खे महफ़ूज़ करण जे लाइ इहे बि माना हिकिड़ी आवाम असांजे सिंध वारनि जे लाइ हिकिड़ो सुठो इक़दाम आहे। साईं असां सां गॾु साईं ग़ुलामला मेमन साहब मौजूदु आहे, सिंध हाई कोर्ट जा पाण सुप्रीम कोर्ट जा पाण वकील आहिनि। साईं अव्हां छा ॿुधाईंदो हिन जेको इस्तीफ़ा ॾिनी आहे साईं अचानक हिन ते पंजाब? सभ खां पहिरीं ॻाल्हि त इस्तीफ़ा ॾियण जे करे असांखे वॾो अफ़सोस थियो आहे। असां मोरो बार जे तरफ़ां हिन ते अॼु कल्ह जेको रिज़ोल्यूशन कयो वियो आहे, अॼु जो वर्क जेको सस्पेंड थियो उनजी वजह इहा ई हुई। पर असल ॻाल्हि इहा आहे त असांजे जेको सेशन जज साहिबु महबूब अली जवारी साहिबु हार्ड वर्किंग, बाकिरदार, इंसाफ़ ॾियण वारो, तकिड़ो इंसाफ़ ॾियण वारो, ऑनेस्ट ऐं बहितरीन किरदार जो मालिक, मिलनिसार, खुश इख़लाक़, हर तरह जूं खूबियूं रखंदड़ माण्हू। हू जो अचानक हिकिड़ी वजह ॼाणाई ऐं उहा वजह उहा हुई त भई मूंखे फ्यूचर ब्राइट नज़र नथो अचे। हाणे फ्यूचर ब्राइट जुडिशल ऑफिसर खे नज़र न अचणु इहो दरअसल रुमाल में वेठियल ॻाल्हि आहे। इन जे पोयां छा आहे, छो, छा लाइ? हूअं असां मूं पाण फ़ोन कई, हुनजी फ़ोन बंदि आई त असांखे मालूमात त न थी सघी। हा, हाणे असांखे सभ खां वॾी में वॾी ॻाल्हि थी, असांखे अफ़सोस थियो। असां उनजे लाइ फेसबुक ते, व्हाट्सअप ते इहो चयो त असां रिक्वेस्ट था कयूं जवारी साहिब खे त हू पंहिंजे हिन फ़ैसिले ते नज़रसानी कंदे पंहिंजी वापसि वठे रिज़ाइन। ऐं असां चीफ जस्टिस साहिब खे बि रिक्वेस्ट कई त चीफ जस्टिस साहिब सिंध हाई कोर्ट इहा इस्तीफ़ा मंज़ूर न कनि। बाक़ी जेसिताईं असांजो रिज़ोल्यूशन आहे, असां बार जे तरफ़ां उहो रिज़ोल्यूशन बि चीफ जस्टिस साहिब ॾे तहक़ीक़ बार जे तरफ़ां मोकिलियो आहे त तव्हां असांजे न सिर्फ़ु इन रिक्वेस्ट खे मंज़ूरु कयो त इहा इस्तीफ़ा मंज़ूरु न कयो, ऐं उन में वधीक गुज़ारिश कई आहे त जेको जवारी साहिब जीअं इस्तीफ़ा ॾिया त उनखे नोटिस करे पाण वटि घुरायो, उनखे मोटिवेट कयो त तव्हां इहा इस्तीफ़ा वापसि वठो। ऐं न सिर्फ़ु उनखे मोटिवेट कयो बल्कि असांजे बार बियरर्स खे उन नोटिस जे दौरान गॾु घुरायो, उहे बि मौजूदु हुजनि, उहे बि उनखे मोटिवेट कंदा। ऐं न सिर्फ़ु मोटिवेट कंदा पर गुज़ारिश बि कंदा तव्हांखे बि त तव्हां जुडिशल ऑफिसर्स जेके बि आहिनि सॼे सिंध जा असांजा स्पेशली उन्हनि में जेका मसाला आहिनि, उन्हनि जा पंहिंजा कंहिंजा प्रमोशन्स जा मसाला आहिनि, कंहिंजा कहिड़ा मसाला आहिनि, उहे सभु जा सभु जेके जिन साइकोलॉजिकल असर अंदाज़ थिया आहिनि जंहिं बि सबब खां, ऐं ईअं न थिए जो इहा हिकिड़ी रफ़्तार शुरू थी वञे ऐं जुडिशल ऑफिसर इस्तीफ़ाऊं ॾींदा वञनि, इहो असांजे लाइ वॾो हानिकार साबित थींदो। असां इन ॻाल्हि खे तमामु महसूसु कयो आहे घणो, ऐं उन जे करे असां सीरियस वठंदे अहिड़ो रिक्वेस्ट मोकिली आहे रिज़ोल्यूशन में। ऐं असां सम्झूं था त हिकिड़ो इहो जुडिशल ऑफिसर न, इन्हनि अहिड़े क़िस्म जे ॻाल्हियुनि जे करे कंहिंजो प्रमोशन आहे, कंहिंजी बदिली आहे, कंहिंजो कहिड़ो सबबु आहे, कंहिंजो कहिड़ो सबबु आहे, उहे थोरा असुल में सभु बंदि पिया हुआ कम। उनजे लाइ रिक्वेस्ट आहे हींअर बि रिज़ोल्यूशन जे थ्रू बि ऐं उन महिल बि त जीअं अहिड़ा ऑफिसर्स मोटिवेट बि थियनि ऐं पंहिंजा जेके फ़राइज़ आहिनि उहे वरी साॻिए नमूने अंजाम ॾियनि। असां सभु जा सभु हुनजे
फ़राइज़ मां ॾाढा मुतमइन आहियूं, असांजी ॿार ॾाढी मुतमइन आहे ऐं असां सम्झूं था त इहो नुक़सानु भरिजण जहिड़ो कोन्हे को। असांजा सभई जुडिशियल ऑफिसर पंहिंजो पंहिंजो वर्क कनि था, पर हिकिड़े माण्हू जो किरदारु अहिड़ो हूंदो आहे जेको अयां थी बीहंदो आहे। महबूब अली जवाहरी साहिब जो किरदारु ॾाढो ब्राइट रोशन हुयो, जेको सभिनी खे नज़र पियो आयो त हुन हर मोड़ ते कमु कयो, ॿार सां बेंच जो तालुक़ु सुठो रखणु, टीम वर्क करे कमु करणु ऐं सॼे कोर्ट जे लाइ माहौल खे सुठो बनाइणु, कोर्ट जा जेके तरक़ियाती कम आहिनि उन्हनि खे कराइणु, ख़ूबसूरती बनाइणु, उन खां पोइ जेको आहे माण्हुनि खे वक़्त ते रिलीफ ॾियणु, माण्हुनि जे लाइ जनरल पब्लिक जे लाइ बि सहूलियतूं पैदा करणु, उन्हनि जे लाइ मक़सदु हुन पंहिंजे वसां न घटायो। गुलाम साहिबु, तव्हां सीनियर तरीन वकील आहियो, कोर्ट जे मिज़ाज खां वाक़िफ़ु आहियो ऐं हिन कोर्ट जे राहदारनि में इलाही सारा वाक़िया पेश अचनि था। इहे ख़बरूं बि आहिनि त साईं जन डिस्ट्रिक्ट ब्यूरोक्रेसी खां इलाही मायूस हुआ, छाकाणि त शिकायतूं उन वटि वञनि पियूं ऐं जस्टिस साहिबु जेको आहे सो माण्हुनि खे तकिड़ो इंसाफ़ फ़राहम करण जे लाइ उन इलाही वॾा फ़ैसिला बि कया आहिनि। इहा ॻाल्हि कीअं हद आहे त वाक़ई जस्टिस साहिबु प्रेशर में ईंदा आहिनि या अचनि था जज साहिबु, सेशन जज साहिबु? अच्छा, हाणे जेसिताईं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जे प्रेशर जी ॻाल्हि उनजे रेज़िग्नेशन जे लफ़्ज़ में कोन्हे का। हुनजे लफ़्ज़ में जेको आहे त मां जुडिशरीअ में पंहिंजो ब्राइट फ्यूचर नथो ॾिसां, उन हवाले सां असां इन ॻाल्हि जे प्रेशर खे एक्सेप्ट तॾहिं कयूं जॾहिं इहा असांखे उन वटां मालूमात मिली हुजे। अदरवाइज़ अच्छा, हीउ अहिड़े क़िस्म जो डेयरिंग पर्सन हुयो जेको कंहिंजे प्रेशर में अचण वारो बि कोन हो। महबूब अली जवाहरी साहिब जी इहा ख़ूबी हुई त भले ॾाढो पुरसकून अंदाज़ में सभिनी खे फेस करण वारो, हुन फ़ैसिला इन जे करे डेयरिंग कया जो हू डेयरिंग पर्सन आहे। तंहिंजे करे हुन जे लाइ इन नथा चई सघूं। हा, ब्राइट फ्यूचर जे हवाले सां ॾिसो, हाणे माण्हू इहे बि ॻाल्हियूं कनि था, के चवंदा भाई मुबादा कंहिं एजेंसी जो प्रेशर पियो हुजे, मुबादा ख़ुदि चीफ जस्टिस साहिब जो प्रेशर पियो हुजे। हाणे इहे सभु माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, पर हक़ीक़त छा आहे उहा उन मालिक खे ख़बर आहे, असां सभु बेख़बर आहियूं। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेन शइ इहा असां टारगेट बनाई आहे त हिकिड़ो अहल माण्हू जेको माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे, पब्लिक जे लाइ फ़ाइदेमंद आहे, इंसाफ़ ॾियण जे लाइ फ़ाइदेमंद आहे, सुठो जज आहे ऐं एडमिनिस्ट्रेटर तमामु भलो आहे, उहो जेकॾहिं ईंदो त इहो हिकिड़ो हाञेकार आहे। असां उन जे लाइ उनखे रुके जुदा कई आहे त तूं वित्ड्रा कर, चीफ जस्टिस साहिब खे रुके जुदा कई आहे, महिरबानी करे एक्सेप्ट न कर ऐं वधीक मौक़ो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो। तव्हां मां सम्झां थो त मुतमइन थी विया हूंदा। तलका वारे सेशन मोरो जेको आहे सो इन में कोशिशि में आहे जेको अॼु असां वर्क सस्पेंड कयो आहे, स्ट्राइक कई आहे। इहो असांजी कमेटी हींअर मीटिंग थियण वारी आहे थोरी देरि में, 1 PM असांजी मीटिंग थींदी। उन में असां कुझु शयूं उहे रखंदासीं त जीअं सुभाणे 3 ॾींहंनि ताईं असां हीअ पंहिंजी स्ट्राइक खे जारी रखूं। 3 ॾींहंनि ताईं तलका बार एसोसिएशन 3 ॾींहंनि ताईं स्ट्राइक जारी रखंदी ऐं अहिड़ो मौक़िफ़ मथे वरी बि हिकु दफ़ो ॿीहर लिखंदी, वरी टियों दफ़ो बि लिखंदी। ऐं जेका सीनियर कमेटी आहे असांजी उहा बि उन्हनि खे घुराए एतमाद में वठी करे हिकिड़ो वफ़द ठाहींदासीं। असां तलका बार एसोसिएशन हिकिड़ो वफ़द ठाहींदो ऐं उहो वफ़द जी सूरत में 5 रुकनी या 6 रुकनी कमेटी ठाहे असां ऑनरेबल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज साहिब जे उते होम ते जिते साईं जन जा घर आहिनि उते असां वेंदासीं ऐं उनखे रिक्वेस्ट बि कंदासीं त असां पंहिंजो वफ़द वठी आया आहियूं तव्हां ॾे, त तव्हां पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कयो। फ़ैसिले ते नज़रसानी सां गॾोगॾु बि थोरा घणा रीज़न असां पुछण जी बि कोशिशि कंदासीं त जीअं ॿार उन्हनि जी अगरि का अहिड़ी एक्टिविटी आहे या अहिड़ा का इशूज़ आहिनि त उन्हनि ते ॿार उन्हनि सां बिल्कुलु कुल्हे में मिलाए इनशाला उन सां गॾु बीहंदी। हाँ, बार जे सीनियर वकीलनि ऐं कादिर बख्श कोराई साहिबु जनरल सेक्रेटरी जा वीचार ॿुधा। यकीनन तालका बार एसोसिएशन खे वॾी फ़िकिर आहे त हिकिड़ो बहितरीनु जज साहिबु असांजे ज़िले मां जेकॾहिं इस्तीफ़ा ॾेई वञे थो त इहा तशवीशनाक आहे। ऐं 3 ॾींहं जो हिननि एहतिजाज जी बि कॉल ॾिनी आहे। यकीनन बार पंहिंजे जज साहिब सां गॾु बीठी आहे ऐं सॼी सिंध जी जेके बार्स आहिनि उहे जेकॾहिं ईअं पंहिंजे जज साहिबान सां गॾु जेके ईमानदार ऐं इंतिहाई जुरत वारा जज साहिब आहिनि उन्हनि सां जेकॾहिं गॾु बीहंदी त जुडिशरी यकीनन माण्हुनि खे इंसाफ़ बि तकिड़ो फ़राहम कंदी ऐं माण्हू मुतमिन बि रहंदा। वॾी महिरबानी।